बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु सिंध जे प्राइम उस्ताद जे जदोजी जे सिलसिले में असांजे वॾे साईं हाजी नाज़र निज़ामानी मुंहिंजे भाउ रफ़ीक निज़ामानी वटि सांगड़ अचनि थियो। हाजी साहिबु हिकिड़ी सुठी तजवीज़ ॾिनी आहे जेका मूंखे बि वणी, जेका सुठी तजवीज़ हूंदी उन ते अमल कबो। हाजी साहिब जो इहा तजवीज़ आहे त पहिरीं सिंध जे उस्ताद जा मसइला पोइ इलेक्शन, ऐं इलेक्शन जो जेको प्रोसेस आहे ॿई धुरियूं उन ते राज़ी मुतफ़िक़ थियनि त इलेक्शन जो प्रोसेस मार्च खां भले हलायो, तेसि ताईं सिंध जे उस्ताद जा मसइला वेही गॾिजी सॼी पाण में हिकिड़ी गॾियल लाइमा अमल जोड़े हिकिड़ी मज़बूत भरपूर तरीक़े हलाइजे। उन मंझि मूं साईं हाजी नाज़र खे अर्ज़ु कयो आहे त बिल्कुलु आउं मेज़बानी जा फ़र्ज़ अंजाम ॾियण जे लाइ तयारु आहियां। उन करे सिंध जे सभिनी उस्ताद बिरादरी खे आउं अॼु हिकिड़ी ख़ुशख़बरी थो ॿुधायां त जल्दी पूरी सिंध जे दोस्तनि खे टनो उन में कठे करे जेका हीअ तहरीक 10 फरवरी ते उस्ताद जे हक़नि जे लाइ हलण पई वञे पई, हीअ तहरीक सिंध जे उस्ताद जे हक़नि जे कंहिंजे ज़ाती मफ़ाद जी आहे। इनशाला इहे हक़ वठी पोइ इलेक्शन करांदी, पोइ इलेक्शन प्रोसेस में ईंदासीं। उन जे करे आउं असांजे साईं दोस्तनि साईं गुलाम सलम बहिर खे बि ऐं मुंहिंजे नंढे भाउ सिकंदर जते खे बि गुज़ारिश कंदुसि जेका इंडस्ट्री से तव्हांजी सुभाणे मीटिंग आहे उन में हुनखे मौक़ूफ़ रखो त बाबा जेको असांजो इलेक्शन जो जेको शेड्यूल आहे उहो मार्च में भले रहियो आहे बि न, हा मार्च में भले लाहियो। तेसि ताईं असां जेके हीअ जदोजहद आहे उन में सभई साथियूं हाजी साहिब जी ऐं साईं रफ़ीकी इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां जिन हे सुठियूं तजवीज़ूं ॾिनियूं। इनशाला उन ते अमल थींदो। महिरबानी हाजी साहिब जी महिरबानी आहे। हाजी साहिब अलॻि अस्सलाम वालेकुम। तमामु सिंध जे उस्तादनि खे अॻवाननि खे लीडरनि खे जेको आहे सो अॼु ही आउं अर्ज़ु रखंदुसि हाजी साहिब जी तवसल सां। छो हाजी साहिब आया आहिनि सॼी सिंध में फिरनि पिया, उन्हनि जेको आहे सो हिकिड़ो उस्तादनि जे मसइलनि जे लाइ हिकिड़ो इरादो कयो आहे मुस्तक़म त बाबा पहिरीं उहे उस्तादनि जा मसइला हल थियनि। उन में हाजी साहिब असां वटि आया आहिनि, असां वेलकम चऊं था। असां हमेशह उस्तादनि ऐं तनज़ीम जे लाइ जेको वसाइर आहे असांजे अकुल मुताबिक़ आहे असीं हुन में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। हाजी साहिब खे असां चयो, अॼु दोस्तनि चयो हाजी साहिब 4 साल खां पोइ राब्तो कयो। मूं दोस्तनि खे भुली भाण आहे, वरी बि जेका आहे उहा पंहिंजी आहे। हाजी साहिब जो घर सांगड़ आहे। हाजी साहिब ऐं असांजा तालुकात जेके आहिनि उहे तनज़ीमुनि इन्हनि सभिनी शयुनि खां हटी करे उस्तादनि जे मफ़ादनि जी जंग वारा रहिया आहिनि, उस्तादनि जे हक़नि जी हासिलात वारा रहिया आहिनि, इन करे उहे टुटणा कोन्हनि। त हाजी साहिब जेका तजवीज़ ॾिनी आहे त हीअ असां एहतजाज जी काल ॾिनी आहे, उन में मूं हाजी साहिब खे इहा तजवीज़ ॾिनी आहे त हाजी साहिब फौरी तौरु उनजी बहितर मोट ॾिनी आहे। ऐं अॼु जेको आहे सो हीअ बयानु पंहिंजो जारी कयो आहे। असां ॿिन्ही जो गॾियल मौक़फ़ आहे, सिर्फ़ु हाजी साहिब जो न, असां ॿिन्ही जो गॾियल मौक़फ़ आहे। ऐं ॿिनि लीडरनि खे जेके कोर्टनि में हलनि पिया, साईं गुलाम रसूल महर खे बि ऐं साईं सिकंदर जतोई खे बि, पहिरीं उस्ताद आहे, उस्तादनि जा मसइला आहिनि। तनज़ीम उन करे जुड़ी आहे त उस्तादनि जा मसइला हल थियनि, उस्ताद जी इज़त थिए, उस्ताद जो वक़ार बुलंद थिए। मुसलसल हिन पोयनि 5 सालनि खां वठी असांजे तनज़ीमी तरीक़ेकार जे इख़्तिलाफ़नि जे करे उनजो फ़ाइदो सरकार वरितो आहे। ऐं उन में आउं सम्झां जो एजुकेशन डिपार्टमेंट ज़िम्मेवारु आहे, उन में मिनिस्टर हुजे, सेक्रेटरी हुजे, वज़ीर आला हुजे, असांजो पहिरीं डिपार्टमेंट आहे। उन खां पोइ फिनांस या जेको आहे सो वज़ीर आला आहे। साईं रफ़ीक जरवार जे दौर में बि जेका असां इहो साॻी जेका असां एतिराज़ु कयो वियो त बाबा फिनांस में पैसा कोन्हनि, पेचो साहिबु सेक्रेटरी हो, हींअर सेक्रेटरी एतिरो मज़बूत कोन्हे, पर असां पीर मदर खे जेको आहे चयो उन में हाजी साहिब बसि सां गॾु हो, सभई असीं गॾु हुआसीं। जदोजहद में साईं लियाकत दीदड़ हो, असांजो मौक़ो हो त बाबा असांजी पंहिंजी वज़ारत, असांजो पंहिंजो मिनिस्टर, असांजी पंहिंजो तइलीम खातो जे क़बूल थो करे त असांजा हक़ दुरुस्त आहिनि त वठी ॾियणु हुनजो कमु आहे, मीटिंग रखणु हुनजो कमु आहे, असांजो कोन्हे। त असीं जेको फॉलोअप वारो, असीं फॉलोअप इहो हू पाण वञी हुनजो फॉलोअप कनि, असां हुननि खां पुछंदासीं मामिलो किथे पहुतो। 4 साल मुख़्तलिफ़ असांजे दोस्तनि खे जेके बि कराची ताईं का करे विया, नंढा वॾा ग्रुप जी सूरत में विया, आम उस्ताद बि हो, तनज़ीम वई, केरु बि हो, पर उनजा नतीजा जेके आहिनि से उहे सिफ़र आहिनि। हाजी साहिब जी ॻाल्हि कई त बाबा नतीजा मिलनि कोन था, वेड़ खां सवा का वाह कोन्हे। इन करे असीं सम्झूं था त बिल्कुलु वेड़ खां सवा का वाह कोन्हे, हीअ सिर्फ़ु असांखे आसरा ॾींदा। तनज़ीमी मामला जीअं हाजी साहिब चयो, असीं चऊं था तनज़ीमी ऐं इलेक्शनी मामला तव्हां फेबरवरी छॾियो, मार्च में तव्हां भले उनखे जेको आहे सो रखिजो।
ऐं उनजी बि भले वेहक रखिजो। असीं उन में बि जेको आहे रोल अदा करण जे लाइ ऐं सांगड़ जेको आहे उहो ऑफर थो करियां त तंज़ीमी मामलनि ते बि भले जेको आहे उन खां मार्च में ई जेको आहे 20 मार्च खां पोइ वेहिजो, छो त 20 मार्च ते शहीद सूर्या बासिया जो योम शहादत आहे। 20 मार्च खां पोइ रखिजो। इलेक्शनी मामला, तंज़ीमी मामला ऐं ॿिया मामला ऐं नतीजा जेके असां उनखे ॾिसी पोइ असां इलेक्शन ॾे वेंदासीं। जीअं हाई साहब चयो पहिरीं उस्तादनि जा मसइला, ऐं बि इहो थो चवां पहिरीं उस्तादनि जा मसइला, उन में के दोस्त इहो सम्झंदा बाबा हाजी नाज़िर जो को टाइम पीरियड वेंदो, ॿिए कंहिंजो वेंदो, को सभिनी जो टाइम पीरियड वञे, पर उस्ताद जो मसइलो जेको आहे सभिनी खां अवल जेको आहे सो हुअणु घुरिजे। उस्ताद मारियो थो वञे, इहे हज़ारे मसइला आहिनि उस्तादनि लाइ। हींअर STR जेका पॉलिसी आहे उन ते बिल्कुलु कारोबार हलियो आहे ऐं 50,000 ताईं जेको आहे फी उस्ताद खां वरितो वियो आहे, जंहिंखे छॾियो वियो आहे। पोइ मनपसंदि स्कूल ॾिना विया आहिनि। सॼी STR जेका आहे ग़लति आहे। मिनिस्टर साहब तव्हां पाण क़बूल था कयो, हरू था ऑन करियो। कल्ह तव्हांजी पंहिंजी प्रेस जेका इहो बयानु हो त बाबा हीअ सुप्रीटेंडेंट जेके आहिनि उन्हनि ग़लति जेके हीअ असांखे प्रोपोज़ल ॾिना। अॼु बि जेको आहे उहो प्रोपोज़ल उन्हनि माण्हुनि साॻियनि ॾिना अथव जिन अॻे ग़लति ॾिना हुआ। उन्हनि ते बि तव्हां जेको आहे उनखे हिकदमि जेको आहे ख़तमु कोन कयो। अॼु बि तव्हां उन ते बीठा आहियो, इन ते अमल कराइणो आहे। इन सां तइलीम बहितर कोन थींदी। उस्ताद ज़हनी टार्चर जो शिकार कंदे, उस्ताद जी जेका पेंशन जेका असां उन जा शयूं ख़तमु कंदे, उस्ताद जो भर्ती खां वठी जेको आहे क़बूल बि करियो था त बाबा हीअ मेरिट ते आया आहिनि, बहितर उस्ताद आहिनि, उन्हनि खे उहो जेको आहे टाइम उनजो जेको आहे कंफर्म नथा करियो, उनखे टाइम उन्हनि जो मारियो था। उन खां पोइ नए उस्ताद जे लाइ आईंदा मुस्तक़बिल में कुझु बि कोन्हे। इन करे नौजवान उस्ताद ईअं न सम्झंदी सीनियर जो मसइलो आहे, हुनजे मुस्तक़बिल जो बि ही मसइलो आहे। उन खां पोइ जेके STR पॉलिसी थी, स्ट्रक्चर जेको आहे स्ट्रक्चर असां त तव्हां खां घुरियो ई कोन्हे। तव्हां पाण जेको आहे हुकूमत ऐलान कयो आहे 2020-21 जी कैबिनेट में त प्राइमरी साइड में, सेकेंडरी में न, प्राइमरी क्लस्टर हब ॿिया टिया, ऐं उन खां पोइ प्राइमरी उस्ताद खे 16 बि ॾींदासूं जेको सीनियर हेड करे रखंदासूं, 17 गज़ेटेड बि ॾींदासूं। पोइ मिनिस्टर साहब त हाई साहब सां ऐं साईं गुलाम रसूल वारनि सां अलॻि अलॻि कचहरियूं कंदे इहो चवंदो रहियो आहे त उस्ताद प्राइमरी खां 20 ताईं वठी वेंदुसि। साईं सरदार शाह तव्हां 20 ताईं कॾहिं वठी वेंदा, जॾहिं उस्ताद जेको आहे अधु खां मथे जेको आहे 20,000, 30,000, 40,000 उस्ताद वेंदो हलियो। तव्हां माना उनजे मुस्तक़बिल उनजे जेको आहे सो बचनि सां खिलवाड़ था करियो। इहो कॾहिं बि क़बूल कोन्हे। ऐं हाई साहब सां मुतफ़िक़ आहियां। पहिरीं उस्तादनि जा मसइला लाज़मी कोन्हे त जेको हाई साहब शेड्यूल ॾिनो आहे असां उन ते जेको आहे कंफर्म, जेकॾहिं हिन ते इख़्तिलाफ़ आहे त उहो ॾींहुं 2 ॾींहं अॻिते या पोइ ते थी सघनि था। वेहक जेका आहे उहा जीअं हाई साहब फेबरवरी जो महीनो ॾिनो आहे, फेबरवरी जो महीनो उस्ताद जी जदोजहद जो महीनो हुअणु घुरिजे। तंज़ीम ऐं इलेक्शन जा मामला उन खां पोइ रखो। उन जदोजहद ते जेको गॾिजी वियो, ख़ुशूसी तौर ते साईं गुलाम रसूल ऐं जेको आहे सो साईं सिकंदर जतोई, उनखे आउं गुज़ारिश थो करियां। हाई साहब बि गुज़ारिश कई आहे, आउं बि करियां थो। सांगड़ तव्हांजे लाइ जेको आहे सो फोरम आहे। टंडो मोहम्मद ख़ान जेको आहे उहो तव्हांजो फोरम आहे। हैदराबाद रखो त उते बि असां अरेंज कंदासीं, या तव्हां मां को दोस्त हीअ कचहरी उस्तादनि जे मसइले जे लाइ किथे बि रखंदो, आउं पंहिंजे तरफ़ खां आउं हाई साहब खे बि गुज़ारिश कंदुसि। थी सघे हाई साहब हुन में पंहिंजी राय रखंदो हुजे, पर आउं आहियां त बाबा मुंहिंजो तॾो लाज़मी कोन्हे थी मूं शुरू कई आहे, कंहिं जेको आहे क्रेडिट जी का ॻाल्हि कोन्हे, तॾहिं जी का ॻाल्हि कोन्हे, पर असीं ऑफर था। जीअं हाई साहब चयो टंडो मोहम्मद ख़ान उहो बि असांजो घरु आहे उस्तादनि जो, सांगड़ उहो बि तव्हांजो घरु आहे। हिननि ॿिन्ही जायुनि खां सवाइ ॿियो को जॻह तव्हां रखो था त फेबरवरी में का बि डेट ॾियो, किथे बि गॾिजो, पर 1 पॉइंट हूंदी हाई साहब वारी ॻाल्हि वांगुरु त 1 पॉइंट हूंदी उस्तादनि जा मसइला ऐं जदोजहद। पोइ जेका बि एक्शन कमेटी तव्हां वेही गॾिजी ठाहींदा, सभई दोस्त, सभई स्टेक होल्डर, सभई उस्तादनि जा अॻवान, सभई संजीदा माण्हू, उन में नौजवान दोस्त बि जेके भले हुजनि उहे बि पंहिंजी कमेटी ॾियनि। तव्हां बि जेको आहे दोस्त ॾियो, मरकज़ी कैबिनेट बि पंहिंजी ॾिए, हाजी शफ़ी साहब जा जेके हम ख़्याल दोस्त आहिनि उहे बि पंहिंजी ॾियनि, पर उहा गॾियल तौर ते वेही भले तव्हां जेको आहे 4 फेबरवरी खां पोइ, ऐं तव्हांखे डेट ॾेई थो छॾियां 4 फेबरवरी खां पोइ 2 फेबरवरी जे, छो त पोइ टाइम पीरियड जेको आहे बचंदो कोन। 4 फेबरवरी ते इन करे थो चवां त असां वटि जेको आहे उहो पीर साहब पगार जे हवाले सां हिकिड़ो इवेंट थींदो आहे। 20 मार्च ते सूर्या बासिया जी शहादत जे करे इहो इवेंट थींदो आहे। इन करे 2 प्रोग्राम ॾींहं जेके ते छॾे 4 फेबरवरी खां पोइ 5 ते रखो, 6 ते रखो, जिते बि रखो। तव्हां जेकॾहिं 2 दोस्त मुतफ़िक़ थियो था या हिकिड़ो बि दोस्त मुतफ़िक़ थिए थो, साईं सिकंदर उन ते बि जेकॾहिं साईं गुलाम रसूल एग्री थिए थो, साईं गुलाम रसूल का जेको आहे इवेंट जॻह पॉइंट रखे थो, उन ते हाजी जेको आहे सो सिकंदर जतोई मुतफ़िक़ थिए थो ऐं सिकंदर जतोई का रखे थो त उन में गुलाम रसूल महर मुतफ़िक़ थिए थो त हाजी नाज़िर, हाजी शफ़ी मन तव्हां सां गॾु हूंदा, उते अची वेंदा। जे न त असांजा तॾा तव्हांजे लाइ हाज़िर आहिनि। हीउ बि तव्हांजो जेको आहे घरु आहे, तव्हां अचो हिते।
छो त पहिरीं पहिरीं जेको आहे तंज़ीम जेका आहे उहा तॾहिं मज़बूत थींदी जॾहिं असीं सभु गॾु हूंदासीं। बाक़ी अलॻि अलॻि वेही इहे देगिड़ियूं चाढ़नि तव्हां अलॻि कयूं नौजवान अलॻि चाढ़ींदा, इहे मामला बिल्कुलु इहे बि रखी सघजनि था। पोइ तव्हां चवंदो त न इहे मामला अॻु में जेके निबेड़ो आउं सम्झां थो जेको सम्झे थो त बाबा इलेक्शन अॻु में हुजे, असांजा उहिदा तय करे वियो त इहे अॻु में हुजनि त आउं सम्झां थो पोइ उनजी नियत ते असांखे शक ज़रूरु थींदो। त उस्ताद जेको आहे हेतिरो मारिजे ऐं हू उन शइ खे पुठिते कनि, बाक़ी मामलनि खे अॻिते कनि। इन करे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे सिंध जे आम उस्ताद खे, हर उहिदेदार खे, तालकनि खां वठी तालकनि जे सभिनी उहिदेदार खे, उम्मीदवारनि खे, ज़िले जे सभिनी उहिदेदारनि उम्मीदवारनि खे, डिवीज़न जे उहिदेदारनि खे, मरकज़ी बॉडी खे, ऐं जेके बि इलेक्शन जा शौक़ीन आहिनि, जेके उहिदनि जा शौक़ीन उन्हनि सभिनी खे उस्ताद खां सवा तव्हांजी जेका का बि उहा शइ कान हूंदी। उस्ताद जो जेको आहे सो इज़त जो मसइलो आहे। उस्ताद ते वॾो वार थो थिए, हर वार जेको आहे सो उस्ताद जे लाइ। उस्ताद असांजो जेको आहे हितां खां उस्ताद खॼी वियो जाम नवाज़ अली खां, असां प्रेस ते हिनखे जाम नवाज़ अली खे चयो ॿियनि जा ते उस्ताद जी इज़त महफ़ूज़ कोन्हे, जान महफ़ूज़ कोन्हे, असांजो मुस्तक़बिल महफ़ूज़ कोन्हे। हिन करे ऐं इलाही जेको आहे सो ॻाल्हाए वियुसि। भाई साहिब जेका शइ चई ऐं फिरी वरी उन साॻी शइ ते थो अचां। पहिरीं उस्तादनि जा मसइला, पोइ इलेक्शन ऐं तंज़ीमी मामला। इन करे अचो त हिन सॼी शइ ते गॾिजूं। जेकॾहिं तव्हां मां साईं गुलाम रसूल मार न आहियो ऐं जेकॾहिं साईं सिकंदर न आहियो त पोइ आउं हाई साहिब खे गुज़ारिश इहा कंदुसि त जेके मुंहिंजी संगत दोस्त हूंदा असां गॾिजी वेंदासीं। पोइ जेको गॾियल प्रोग्राम थियो असीं गॾिजी जेको आहे उस्तादनि जी वेड जे लाइ हर क़दम ते हिक ॿिए सां गॾु हूंदासीं। पोइ उन में लीडरशिप मुंहिंजी हुजे, हाई साहिब जी हुजे, या टियों माण्हू असांखे तव्हां करे ॾियो, असां उनजे पोयां हलण लाइ तयारु आहियूं। तव्हां सभिनी दोस्त हाजी भले पंहिंजो मौक़ो ॾे बाबा हिननि ॿिन्ही जेको ॻाल्हाए।